अकाउंट खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। दोस्तों एक ॿिए खे चवंदासीं असां सां ही वैसा ॻाल्हियूं छो थियूं थियनि। पहिरों खणो इतिहाद न आहे पंहिंजो पाण में, पहिरियां अचो त पाण में ॿाहिरि अचो, इतिहाद ॾियूं, सॾ में सॾ ॾियूं। हिते असां वेठा आहियूं, घणा वेठा आहियूं, 50 ॼणा वेठा आहियूं। ही शहर वारा उस्ताद शागिर्द हितां लंघनि था, असांखे ॾिसी कंध हेठि था कनि। असां छा बीदुर जा माण्हू आहियूं? ही लंडन जा आहिनि? न, हिकिड़े शहर में रहूं था त हिक ॿिए सां गॾिजी रहणो ई मरणो पवंदो। जॾहिं फेसबुक ते रखूं था त उस्तादो अचो, इंसानियत जो क़त्ल थियो आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे? ॿोलीअ जी ॻाल्हि न आहे, इंसानियत जो क़त्ल थियो आहे। जेकॾहिं इन इरशाद खे पंहिंजो भाउ इन ई हालत में मारिया, असां उन जे ख़िलाफ़ अॼु रोडनि ते हुजूं हा। असां नथा चाहियूं त क़ौमी जहिड़ो थिए, पर असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त इंसानियत जो क़त्ल आहे। माई जिंदो अकेली ई ॾिसो, उन अकेले सिर्फ़ु जेको आहे मेजर जनरल खे फांसी चढ़ाए छॾियो। असां तव्हां सॼी सिंध गॾु आहियूं, इहो वचन कयो त इन लांतीअ खे जेसीं फांसी न ईंदी तेसीं असां चुप करे कोन वेहंदासीं। हक़ मौजूदु।